और बगू के जेको जान में वॾो सूर पियो आहे हिन होटल वारे खां जेको आहे न दाबो करे को चांहि जो कोप कढां। हलो रे बेड़ा काॾे मरी वियो ओए? आयो बा आयो। जी बाबा। जी बाबा या छक्का हथ खाली पानी केरु आणींदो? पानी खणी था अचूं बाबा, ईअं छो भला ग़लति ॻाल्हायो था? ग़लति तूं आहे न, ग्राहक वेठो आहे त पहिरियां पानी। ग़रीब ऐं तॾहिं तव्हां ॻाल्हायो बाबा, पानी ॾियूं था प्यार सां चवंदो बि ॾींदासीं बाबा। अखियूं करे न मिलाए, मूंसां न ॻाल्हाए, अखियूं मिलाए। हल 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 पानी खणी आ। नओं आयो आहे छा? बग्गू सां वरी तारा तारनि में ॾेई ॻाल्हाए थो। बाबा आहे पानी। पानी खणी आ। छा खाइबो? चांहि आहे, मुर्गी आहे, दाल आहे, कलेजी आहे, भिंडी आहे, तूरी आहे, नंढो गोश्त आहे। अरे निभागा तू ब्रेक ते पैर दे, पानी थधो खणी आवा, मौसम आहे पानी थधो जी। बाबा विड़े छो तो यार, छितो छो थियो आहे साईं? खणी था अचूं विड़े छो प्यार? मौसम ही न थधे पानी जी, थधो पानी दून में उठी। हुजऊं था चओ त बाबा गरम खणी आई, तेज छो तो ॻाल्हाए साईं? केर गरीब त अलाह कयो, तू छो तो चओ असांखे? भले इज्जत सां वञ। आपे मां निकितो तो आपे मां निकितो वञे, तोखे शर्म आया न? त मां ग़लति कहिड़ो तोखे? ग़लति थोरो ई ॻाल्हायो आहे साहब। ग्राहक खां पुछबो आहे पानी थधो हुजे गरम हुजे? हल छा गरम हुजे? गरम खणी आ। चओ त सही न गरम खणी आ। हिकु महीनो चवे न मूंखे कहिड़ी लगे तो तू न आयो बुड़के तो। अरे निभागा मौत भी कदे मरी वे वो निभागा। अच्छा तो सही छो भला खैर त है? लगे तो न आयो तू। नो सही है, सही गरम पानी सही बाबा है। हे यार थधो आ बस। ए गरम मौसम ही ना थधे पानी जी। बाबा गलती थी वई बाबा, गलती थी वई। हुकुम कयो छा कहिंदो? एडो गरम पानी दे। लगे तो तू पाने सिर खां प्यार न कठो आ। पानी सां सिर जो कहिड़ो वास्तो? पानी ते माण्हू मारी दे विरदे छा? एडो गरम पानी माने वाट छड़ियो आहे। साईं त जेको थधो खणी आ बि तो वात हो थियो गरम त छा कया बाबा? अरे कोई टक्के जो बेरवा टक्के जो तोखे मारो मुजी तोय ना मारू तना गरीब बेरे के पगू मारियो। पानी ते माण्हू मारी दे छा? खैर त है? होटल कहिड़ो तुझो आहे? तू ईअं ॻाल्हाए तो भा? ओ चाहे वालम थोड़ो घट। वालम घटा तू भी घट कर। मता हमेशा इलाही जो वालम बंद करे छॾे। बगू बदमाश मुखे चवंदा थी। असांखे ख़बर न मुखे चवंदा थी। तू चवंदा हूंदे असां न चवंदा थे। तो हाणे छा कया? गरम नॉर्मल पानी खणे नॉर्मल। नॉर्मल यार वेल कयो केमल थधो केमल गरम केमल नॉर्मल। अरे बेरे के जो मारिया या तो गिला बगू जी है ना चलारे एकड़े टक्के बेरे के मारे टक्के जो बेरो अल्लाह ता मानुन जी। हलो रे आयो बा वाडो ढिलो आ तू। आ बाबा है पानी। हुकुम कयो छा खाईदो बाबा? मादी चाय पानी दे अठो बंद करायो तो ऑर्डर भी त जो। अरे मुझी गाल बुध जी बा। थुप मारे या थुप। छो मां कयो गलती कई है? छो सही खैर त है? अरे तुझी सजा या है इन गिलास में पानी विझी बगू के पानी हथन सा पियार। अंधो मडो पान भर बाबा भरे ता जी छो मारी दे छा? मौत मौत करे तो पर मुके एहसास थे तो। मौत मुझो कयो तो सा दुश्मन या मां तो सुजाड़ी तो ही दया छई। अरे इन लख जो वडो बदमाश बगू। असां खबर न असां रोजी कंदा बच्चे जी बाबा बदमाश उते पाचड़ा प्यार पार प्यार या तुझी सदा मुके गरम पानी दिनो जे थतो लानत असां मुंह में गिराक केड़ो आयो आ प्यार। आयो रे मां बस बा। अरे प्यार तो सही ने बागा न लगिया। मानू आ घोड़ो आ गड़ा आ मां पिया होज में पानी पीजे बस बा। हाणे छा कलेजिया भिंडिया तूरिया मूरिया नंढो गोश्ता वडो गोश्ता दाल माशा आए मूड न। अरे बकवास बंद कर। पहले तो घर वनी मिठाई विरा जाए तुझो सिर बचो। हां गरम गरम एक चाय खड़ी मां केड़ा 11000 में हथ विजा पे तू बचा। ओए छा 11000 का वध करंदा बगू बदमाश में। हाणे छा क्या हुकुम कर मुझा गरम चाय खणिया पर मिंट हे पानी जे अठ पद करा थी गरम चाय खड़ी चा
अगोड़े पानी गरम न पियो पी हाणे चांहि गरम पी जाए चांहि गरम त मज़ो ॾींदी न। पोइ पाणी बि मज़ो ॾींदो आहे न टांकीअ निकिता वरी चांहि गरम पींदो पाणी बि हले छा करे छॾियो थी अरे तू न डॉक्टर खे ॾेखार तूं न आ उस्ताद असां ग़रीब बिला शक आहियूं इज़त ॾिजे त इज़त सां ॻाल्हाईंदो भाई जे कॾहिं त पोइ होटल में मख विझींदो मां हिन चांहि में अरे अठण जे नाले खां माण्हू इन ॾकदार तूं वाट थो वेलाए। घणा रोज़ माण्हू मारींदा कब्रिस्तान तो भरियो आहे छा चांहि खणी आई इज़त सां वॾो दिमाग़ घुमायो इहो भेरो यार। कुर्सी हितां खई थी कंहिंखां पुछा कई न खाली पई आहे न उनजे करे खई मां। अरे खाली पई आहे त मां हिन ते लतूं रखी वेठो आहियां। वो त टेबल बि त आहे न उन ते लतो रखो। तूं शायदि लॻे थो मूंखे न सुञाणींदो आहीं। केरु तूं केरु थींदो जो चवंदो टेबल ते रख लतूं। तूं केरु आहे बाबा? अरे मां ॿुधाईंदो छा न धरती पेर मां निकिरी वई अथई। हा निकिरे धरती तूं ॿुधाए नालो छा आहे तुंहिंजो? अरे हिन तरह जो बच्चो बच्चो बगू बदमाश खे सुञाणींदो। बगू बदमाश? बगू बदमाश पक सां बगू बदमाश तूं आहे? अरे हो अरे वाट सां चओ थो बगू बदमाश मां त पोइ तुंहिंजी त ॻोल्हा में आहियां मां। SHO अयाज़ खान खे सुञाणे? अरे सुञाणींदो हूंदो मां आयो हूंदो हुतां कदे सलाम करण कई अचे शादी ताई। हे ॾिस वो मां आहियां SHO अयाज़ खान त तूं आहे बगू बदमाश। तुंहिंजूं इलाही शिकायतूं आहिनि ख़बर आहे तुंहिंजी। साईं SHO साहब मां इन वाट जो छड़ो बदमाश आहे। मां इहो बदमाशी दालाक न कयां। होटलनि ते वेही करे माण्हुनि खे दॿा ॾींदो आहे वॾो मुफ़्त में मानियूं खाई वेंदो आहे वट पानी गरम चायूं पींदो आहे बदमाश। हाणे ए साहब अयाज़ खान SHO हल तूं जेल। पाणीअ ते चवे तो पानी गरम खणी आ कोसो खणी आ थधो खणी आ छा जाने पानी जे माण्हू तो मारी। अरे बेरा बकवास तो ये कर जो जज मूंखे फांसी ॾेई मारे जीअं वो बच्चो मारे तू जो बच्चो बकवास करे थो बकवास करे थो। हल अञा धमकी हल बदमाश भेण बदमाश जेल में तोखे दाल मानी खाराया। ॻाल्हि ॿुधो छाजी ॻाल्हि ॿुधा? मां ग़रीब आहियां। तव्हांखे बि हया कोन्हे तव्हां पहिरें ॾींहुं मूंखे ॿुधायो आहे न। कहिड़ी ख़बर डो आ रही आ अचां थो तव्हांखे बि मारी मां इन वाट न अरे पैसा ॾिना थे पैसा अपने दी दो घणा पैसा बि न घणा बस घणा पैसा बि न घणा चाय जा पैसा दे पानी जा पैसा दे घणा 50 थी दो तू जेको दे मुंहिंजी चांहि जो 100 वठे छॾे। पिणे जो हल जेल तूं। चाय खणिया पानी खणिया कोसो गरम रखलन ते बदू बदमा जाए ना असा पाण नेरा ने नाग खाइंदा गला ती उपदो टके सुतण लाए करे